सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े, कारूंझर जी कटाई ऐं सिंधु दरिया ते डैम ठाहिण वारे अमल ख़िलाफ़ जीए सिंध क़ौमी पार्टी पारां अलामती बुख हड़ताल कई वई। अॻवाननि नवाज़ खान ज़ौहर, मोहम्मद अली ख़ुश्क, उबदार मीरजत, अली रज़ा ख़ासखेली, अनीला रफ़ीक मल्ला, हालार रतड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी सदाईं सिंध जे मिल्कियतुनि ते कब्ज़ो करायो आहे ऐं हाणे ॿिए हथ सां सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो कराए पई। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ गैर क़ानूनी ऐं गैर आईनी ऑर्डिनेंस जारी करे सिंध जे हक़नि ते कब्ज़ो करण जी कोशिश कई आहे। हुननि चयो त कारूंझर सिंध जी सूंह आहे, जंहिंजी कटाई करे उन खे ख़तमु कयो पियो वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॻवाननि चयो त सिंध कंहिंजी ज़ाती जागीर न आहे जो उन जी ज़मीनुनि ऐं ॿेटनि ते कब्ज़ा कया वञनि। जेसिताईं धरती धणी ज़िंदा आहिनि तेसिताईं को बि सिंध जी मिल्कियत ते कब्ज़ो नथो करे सघे। हुननि मुतालबो कयो त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk